कुछ न कुछ तो हो कंदा, रस्ते ते अचींदा, रोडनि ते अचींदा, हड़तालूं कंदा। बहरहाल असां जाम साहब असांखे सुठो दिलासो ॾिनो आहे साईं जाम अब्दुल करीम। उन खां अलावा जेके असांजा ज़मीनदार हिन वक़्तु काफ़ी परेशान आहिनि, छो जो उन्हनि जूं ज़मीनूं कंहिंजी ज़मीन 5 एकड़ पई वञे, कंहिंजी 3 एकड़ पई वञे ऐं कंहिंजी 2 एकड़ पई वञे। हिते असीं आबाद करायूं, असांजो रोज़गारु आहे इन्हनि ज़मीननि ते ऐं इन्हनि में बाक़ाइदा असांजा खूह पिया वञनि जेके असां लाइ नुक़सानदेह आहिनि। असांखे हक़ीक़त में हिन वक़्तु एक्सप्रेस मलीर जी का ज़रूरत कोन्हे, को असां वटि एॾी का वॾी आबादी कोन्हे या असांजी का लखे तइदाद में आबादी कोन्हे। असीं हज़ार में रहूं था हिते ऐं हिन रोड ते ई ख़ुशहाल आहियूं। वधीक त हुकूमत वारा आहिनि, मर्ज़ी वारा आहिनि। बहरहाल असां चाहियूं था त असांजी ज़मीननि मां, सर्वे ज़मीननि मां को बि रोड न कढियो वञे ऐं उनखे हटाए करे अगरि रोड कढनि था, हुकूमत करे थी त नदीअ में वञी कढनि, छो जो हिते सरकारी ज़मीन आहे। हिते असांजी सर्विस ज़मीन में इलाही नुक़सानात थींदा। इन लाइ करे महिरबानी करे असां सभिनी सां वज़ीर आला, वज़ीर आज़म ऐं साईं जाम साहब MNA असांजो DC त असांजी ज़मीननि खे बचायो वञे ऐं असां जेको आहे सो हिते गुज़र सफ़र करे रहिया आहियूं उन ज़मीन ते।